स्टार प्लस अख़बार जी एक तहरीर में डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा के पाकिस्तान की सियासी तारीख़ की एक अहम शख्सियत करार ॾींदे लिखियो आहे त डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा के स्पीकर वक्त पार्लियामेंट अंदर बामक़सद बहस मुबाहिसा वधिया ऐं कानून साज़ी जो अमल वधीक बेहतर बणियो। संदसि दौर में औरतुनि की नुमाइंदगी ऐं उन्हनि जे हक़नि लाइ बि अहम कदम खया विया। स्टार प्लस अख़बार में लिखियल एक मज़मून में लिखियो वियो आहे त डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा पाकिस्तान की सियासी तारीख़ में उन्हनि चंद शख्सियतुनि मां हिकु आहे जिन पंहिंजी दानाई वक़ार ऐं क़यादत सां सुनहरी लफ़्ज़नि में पंहिंजो नालो लिखायो। हूअ पाकिस्तान की क़ौमी असेंबली की पहिरीं ख़ातून स्पीकर रही चुकी आहे जेको न रुॻो क़ौमी सतह ते पर समूरी मुस्लिम दुनिया लाइ हिकु तारीख़ी एज़ाज़ आहे। मज़मून में लिखियो वियो आहे त डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा 20 दिसंबर 1956 ते कराची में एक बावकार ऐं बाअसर सियासी घराने में जन्म वरितो। संदसि वालिद काज़ी अब्दुल मजीद आबिद एक नामवर सियासतदान सहाफ़ी ऐं अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर रहियो। वालिद जी सियासी बसीरत ऐं अवामी ख़िदमतुनि जे जज़्बे संदसि शख़्सियत ते गहरो असर छॾियो, जंहिं सबबि हू नंढपिण खां ई क़ौमी ख़िदमत जी राह ते हलण लाइ मुतासिर थी। मज़मून में ॼाणायो वियो आहे त सियासी सफ़र दौरान हू पाकिस्तान पीपल्स पार्टी सां लाॻापियल रही ऐं 1997 में क़ौमी असेंबली जी मेंबर चूंडिजी वई। वक़्त सां गॾु उन अवामी एतमाद हासिल कयो ऐं केतिरा ई भेरा कामयाबीअ सां चूंडिजी आई। 2008 में हू क़ौमी असेंबली जी स्पीकर चूंडिजी वई ऐं उन उहिदे ते फ़ाइज़ थियण वारी पहिरीं औरत बणिजी वई। मज़मून में वधीक लिखियो वियो आहे त स्पीकर तौरु डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा पार्लियामानी रवायतुनि खे मज़बूत करणु, जमहूरियत खे हथी ॾियणु ऐं इदारती सुधारे लाइ अहम कदम खयां। हिन मेरिट बदल निज़ाम खे हथी ॾिनी, पार्लियामानी स्टाफ की तरबियत लाइ प्रोग्राम शुरू किया ऐं पार्लियामानी दोस्ती ग्रुपनि ज़रिए आलमी सतह ते पाकिस्तान जो मस्बत तासुर उजागर कयो। स्टार प्लस अख़बार में लिखियल एक मज़मून में ॼाणायो वियो आहे त हुन जी क़यादत में पार्लियामेंट अंदर बामक़सद बहस मुबाहिसा वधिया ऐं कानून साज़ी जो अमल वधीक मौसर बणियो। संदसि दौर में औरतुनि की नुमाइंदगी ऐं उन्हनि जे हक़नि लाइ बि अहम कदम खया विया। डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा आलमी सतह ते भी पाकिस्तान की नुमाइंदगी कई ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि सां लाॻापनि खे बहितर बणाइण लाइ सफ़ारती किरदार अदा कयो। हू मुस्लिम दुनिया की पहिरीं ख़ातून स्पीकर हुजण सबबि ॿियनि मुल्कनि लाइ बि मिसाल बणिजी वई। मज़मून में लिखियो वियो आहे त ज़ाती ज़िंदगी में डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा डॉक्टर ज़ुल्फ़कार मिर्ज़ा की घरवारी आहे जेको अॻूणो घरू वज़ीर रही चुको आहे। ॿिन्ही खे पाकिस्तान की सियासत में एक असराइती जोड़ी जो ॾिठो वेंदो वञे थो। डॉक्टर फहमीदा मिर्ज़ा की ज़िंदगी साबित करे थी त अज़म, तालीम ऐं मेहनत सां औरतूं बि आला तरीन उहिदनि ताईं पहुची सघनि थियूं।